दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो नाज़ प्रोडक्शन जो पहिरियों एल्बम आहे ऐं हिन एल्बम जी वॾी कहाणी आहे जेका आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं ज़बरदस्त एल्बम आहे ऐं सिलेक्शन वहीद हकड़े साहब जी आहे ऐं हिन में खोड़ सारा गीत आहिनि जेके सुपर हिट विया उन दौर में। ऐं उन्हनि मां गीतनि मां पहिरियों गीत जेको आहे मुंहिंजी पसंदि जो उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्बु ॾींदा हा जेके सॾे। ऐं कहाणी कुझु अहिड़ी तरह आहे 1990 में हिकिड़ो 99 में मतिलबु एडवांस 1990 हुन में एल्बम कयो मास्टर मंज़ूर लोक फनकार में। हुन जी तस्वीर हीअ आहे, हीअ एडवांस 1990 आहे 99 जो एल्बम आहे। ऐं हीअ एल्बम मास्टर मंज़ूर कयो लोक फनकार में। हिन खां बाद तव्हां साल गिनती करे सघो था, ठीकु आहे। 7 साल खां बाद इन जो चकर ईअं आहे त मास्टर मंज़ूर खे कंहिं सुञातो न वियो उन दौर में। उहो फेमस फनकार आहे, सुठो फनकार आहे, हिन खे ॿुधो वञे या कुझु अहिड़ी तरह ॻाल्हियूं हुयूं। ऐं इन खां बाद जेको वहीद हकड़े मास्टर मंज़ूर खे वठी आयो, ईअं सम्झो त नाज़ प्रोडक्शन में 1997 में त अचो तव्हांजो एल्बम करायूं था, पोइ हाणे नसीबु आहे तव्हांजो। वहीद हकड़े खे त ख़बर हुई त मास्टर मंज़ूर आहे, पर क़दर हुसैन नालो शायदि हिन जो अवल, पोइ हिन खे मास्टर मंज़ूर कयो वियो। ऐं हिन एल्बम कयो नाज़ प्रोडक्शन में इहो 1997 में। वहीद हकड़ो हिन खे वठी आयो कि हलिया तुंहिंजो एल्बम करायूं था, त पोइ हाणे तुंहिंजा नसीब आहिनि, जेकॾहिं तूं वधी हले चांस ॾिनो आवाम तोखे त पोइ तुंहिंजा एल्बम पिया कंदासीं। मां तव्हांजो ईअं सम्झो त माना साथी थी हलंदुसि। पोइ हिन एल्बम कयो इहो त ज़बरदस्त वियो, फेमस वियो। इन ई साल में ईअं सम्झो त हिन पहिरियों एल्बम बि कयो, ॿियो बि एल्बम कयो, टियों बि एल्बम, 4 एल्बम हिन ॾिना नाज़ प्रोडक्शन खे ऐं 4 ई सुपर हिट विया आहिनि। इतां मास्टर मंज़ूर खे माना सुठी मोट मिली ऐं माना सुठो कमु अॻिते हली पियो हिन जो, माना हिन जो नालो बि चढ़ी पियो चङनि फनकारनि जी लिस्ट में। ऐं इहे हुयूं ॻाल्हियूं 4। ऐं उन खां पोइ दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वफ़ा दानिश, ऐसी वीडियो रोज़ाना अपलोड करें, वॾी महिरबानी दानिश भाई। वहीद अहमद नाइस वीडियो, अदा सिंधी म्यूज़िक वारे लिखियो उर्स चांडे जो, अदा इहो उर्स चांडे जो फ़ोटू अवेलेबल न आहे, चयो आहे जीअं मिलंदा त मां वीडियो ठाहींदुसि ज़रूरु। वरी कमेंट्स आहे वफ़ा दानिश जी, आपके पास कलंदरी धमाले नहीं भाई नहीं है। हैदर हिंद फारूक अहमद लिखा, हैदर हिंद के एल्बम दिखाओ। नदीम अली, वॾी महिरबानी दोस्तों। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। उन खां बाद ॿियो फारूक अहमद इंडिया खां लिखियो अथई, इंडिया खां त हैदर हिंद जा एल्बम ॾेखारियो। ऐं लाशारी स्टेटस वारे दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी। जलाल चांडियो ऑफिशियल दिलूं मोकिलियूं अथई, वॾी महिरबानी था दोस्तो। लख कुर्ब लख लाइक ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। उन खां पोइ फारूक अहमद इंडिया खां हुन लिखियो आहे कमेंट्स। उन खां पोइ नदीम अली दिलूं मोकिलियूं आहिनि, शाबान सोलंकी ग्रेट वीडियो, वॾी महिरबानियूं। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि, उन्हनि जा कमेंट्स आहिनि। फारूक अहमद इंडिया खां हैदर हिंद जो 52 वाल्यूम, हसन अहमद महर ग्रेट वीडियो, शाबान सोलंकी आल सॉन्ग सुपर हिट, वॾी महिरबानी वॾा। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। पहिरीं कमेंट्स आहे बादशाह अहमद सोलंकी नाइस वीडियो, हसन अहमद महर एल्बम 3 नाइस इन प्रोडक्शन 605 वाल्यूम, ज़बरदस्त, वॾी महिरबानी वॾा लख कुर्ब। ऐं हलंदासीं हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत आहे वहीद हकड़े जो, गीत जा ॿोल आहिनि साहिबु कोन्हे को। उन खां पोइ आहे मस्तोई जो कलाम आहे, असां यारीअ तां हथ खयोंसीं। उन खां बाद ॿियो कलाम आहे ज़ुल्फ़कार मंगी जो आहे कलाम, तोखां त 100 दफ़ा भलो आहे। उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे, उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया। उन खां पोइ आहे बेवस बशीर जो कलाम आहे,
हुस्न ॾिनो थी ख़ुदा। ऐं उन खां पोइ बशीर अहमद जो वरी कलाम आहे। जा ॿोल अथसि चीच ख़ाली अथई। उन खां पोइ आहे अब्बास उस्ताद अब्बास जो कलाम आहे। महबूब मिलणु ईंदे। उन खां पोइ वही धकिड़े जो कलाम आहे। रोई रोई वक़्तु था गुज़ारियूं। उन खां पोइ आहे सलीम चांडे जो कलाम आहे। रोज़ चवां थो। उन खां पोइ आहे सागर शाह जो कलाम हथड़नि सां मुंहुं लिकाए। एल्बम पूरो थी वियो। ऐं दोस्तो तव्हांखे एल्बम कीअं लॻो? जे सुठो लॻो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा।